अरे बाबा तव्हां परेशान न थियो, मां मथे महीने में तव्हांजे लाइ सभु कुझु ख़रीद करे ईंदुसि। ठीकु आहे बाबा, हाणे असां खेॾण था वञूं। हली वञो बाबा, पर वरी जल्दी घर वापसि अचिजो, ठीकु आहे पुटु? छा पियो चवीं ॿारनि खे, छा पियो सम्झाईं? कुझु न, चयूं त मेले ते वेहे असांजे लाइ कुझु कोन आंदी। होॾे ॾिस झिरकियुनि जो आखेरो, कीअं झिरकियूं पंहिंजे बचड़नि सां ख़ुशि लॻी वेठियूं आहिनि। केॾो न सुकून पियो थो अचे, पंहिंजे घर में कीअं ख़ुशि वेठियूं आहिनि। सही थी चवीं, बचड़ा सभु कंहिंखे मिठा आहिनि, भली पखी आहिनि पर उन्हनि खे पंहिंजा बच्चा मिठा आहिनि। तूं बच्चनि जो ख्यालु रखिजे त मां भला कुझु खाधे पीते जो बंदोबस्तु करे अचां। राति सीउ ॾाढो सो मूंखे थधि लॻी वई आहे, मां नथी हली सघां, बाक़ी तूं किथां बंदोबस्तु करे अच। मुंहिंजा माइट सुभाणे ईंदई, उन्हनि जो बंदोबस्तु कजां मानी टिकीअ जो। तोखे ख़बर आहे गैस आहे ई कान, पोइ किथां काठियुनि जो बंदोबस्तु कर, त मानी टिकी मां छा ते कंदे। मानी टिकी करणु ॾाढी मुसीबत आहे। हा मां चवां थो छोकिरे खे त तोखे काठियूं वठी आणे ॾिए। क्या करियां, हाणे हलो त भला अधे रना थी अचूं हली।